कंदकोट बी सेक्शन थाणे जी हद ओगाई लाड़े वटि ॿ ॾींहं ग़ज़ाली एजुकेशन ट्रस्ट जे अमले खां फुरवारे वाक़े ख़िलाफ़ आर्ट्स काउंसिल जे सॾ ते एसटीपी कारकुननि ऐं फनकारनि हथनि में प्ले कार्ड खणी एहतजाजी मुज़ाहिरो करे कशमोर पुलिस ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। इन सिलसिले में एहतजाज कंदड़ एसटीपी ज़िले अकरम बाजकानी, मज़ाही आर्टिस्ट वहीद उर्फ रेम्बो, एहसान चाचड़, दीदार बाजकानी, अमानुल्ला ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त कशमोर हेठ कंदकोट ज़िलो बदअमनी जे करे आलमी शोहरत माणे वरिती आहे। ॿुॾी मरण जो मक़ाम आहे त ॾोहारी हाणे नियाणियुनि खां सरेआम फुरकनि था। उन खां सवाइ हाणे घरनि में ॾींहं ॾिठे जो घिड़ी चादर ऐं चौर दीवारी जो तक़दुस पामाल कयो वियो वञे। हितां जी पुलिस अघोर निंड में सुतल आहे, जंहिंखे जाॻाइण लाइ एहतजाज बि कयो वियो, पर हिननि जे कन ते जूं बि नाहे चुरी। असीं वक़्त खे अपील कयूं था त नियाणियुनि खां फुरतियल सामान जल्द वापस कराए इन्हनि खे सिक्योरिटी फराहम कई वञे। ॿी सूरत में असां एहतजाज जो दायरो वधाईंदासीं। शर्मनाक सिंध जे रिवायतनि जे ख़िलाफ़ आहे। सिंध उहा पुरमन ख़ितो आहे, प्यार कंदड़ मोहबत कंदड़ वारनि जी सरज़मीन रही आहे, जिते औरत खे सत क़ुरान जे बराबरि सम्झो वेंदो आहे। कंहिं ज़माने में धाड़ेल हूंदा, परियूं चांडिया वारा, मोबशीदी वारा, नादर जिसकानी वारा, उहे औरतुनि खे ॾिसी उन्हनि खे अजरक पाराए उहो उतां फुर न कंदा हलिया वेंदा। अॼुकल्ह जा जेका आहे फोरूं अहिड़ा बेकार क़िस्म जा बेगरत माण्हू आहिनि। तव्हां औरतुनि जो त हया कयो, इंतज़ामिया जे नाले का शइ कोन्हे। जेके माण्हू तालीम जे लाइ 5-8 किलोमीटर जागे कंहिं स्कूल में वञनि था, उते औरत टीचरनि खे जेका आहे तहफ़ुज़ कोन्हे। ख़बर आहे जे जो असांखे पई त टीचर खां फरार थी वञे लेडीज़ सां। साईं बि तमामु सुठी हिकिड़ी ॻाल्हि कई। असां सिंध जा हिकिड़ा मज़ाही आर्टिस्ट आहियूं। असां कॾहिं बि टियोड़ो बि अचरा न कयो आहे त असांखे हे शइ खपे थी, असांखे हे शइ खपे थी। असां सिर्फ़ु चऊं था त कंदकोट जो अमुन खपे, जीअं मोहबतूं अॻ में हुयूं ईअं ई मोहबतूं हुयूं। मर्दनि खे नथा अचनि, पर हालत लॻी पई आहे औरत ते हथ विझणु ईअं सम्झो त हिकु बेगरता जी वॾी निशानी, जंहिंजी जेतिरी मज़मत कजे सा घटि आहे। कोई इहा दांह कंहिंखे ॾियूं, न को दांह ॿुधण वारो आहे, न त कोई दांह सम्झण वारो आहे, पर असांजी दांह अलाह खे आहे। ज़रूरु हिकु न हिकिड़ी इंसाफ़